अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां जमील शरीमान से आयो टेक्नोलॉजी इन सिंधी यूट्यूब चैनल। दोस्तों व्हाट्सएप ते हिकु दोस्त मैसेज कयो त यूट्यूब चैनल जो बैनर कीअं चेंज कबो आहे। दोस्तों उन चवण ते मूं हीअ वीडियो ठाहियो आहे। त दोस्तों सभ खां पहिरियां पंहिंजे कंहिं बि ब्राउज़र खे ओपन कयो ऐं उते डेस्कटॉप साइट खे ओपन करे पंहिंजो यूट्यूब चैनल लॉगिन करे उते छॾियो। लॉगिन करण खां बाद में यूअर चैनल ते वञो। यूअर चैनल ते वञी हीअ जेको बैनर यूट्यूब चैनल जो कवर लॻल आहे उन ते क्लिक कयो। दोस्तों तव्हां जीअं उन ते क्लिक कंदव हितां अवां को बि पंहिंजो फ़ोटो सिलेक्ट करे वठो। मूं हीअ जेको आहे पंहिंजो फ़ोटो सिलेक्ट कयां थो, उहो साॻियो ई तव्हांखे फॉर एग्ज़ाम्पल ॾेखारण कारण हितां सिलेक्ट करे हितां सिलेक्ट एडजस्ट एंड क्रॉप खे हणंदासीं। हितां असां मतिलबु सही तरीक़े सां हिते हणंदासीं। ऐं दोस्तों असां हिते जीअं सिलेक्ट खे हणंदासीं त हीअ सिलेक्ट थी चुको आहे। दोस्तों अगरि वीडियो पसंदि आयो आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं घंटी जे बटन खे बणो। महिरबानी।